संदीप मनसुखानी जेट एयरवेज में कैप्टन थी रहियो आहे, उनजे लाइ ज़ोरदार तारीफ़ हलायो। उहो यार 21 मई ते माउंट एवरेस्ट जेके वॾे में वॾो ऊंच में ऊंच पहाड़ आहे एवरेस्ट 29,000 अबव ओतिरा फुट मथे वञी करे हुन झंडो झूलायो, हुन लाइ ज़ोरदार तारीफ़ हलायो। ऐं हींअर 27 जुलाई ते संदीप मनसुखानी साहब एल्बस यूरोप जो ऊंच में ऊंच माउंट आहे जितो 18,000 फुट मथे आहे, उते वञी करे हिन झूलण जो झंडो झूलायो आहे। ज़ोरदार तारीफ़ हलायो। सिंधियत ते नाज़ आहे, सिंधी असांजे भाउ कैप्टन संदीप मनसुखानी लाइ ज़ोरदार तारीफ़ हलायो। वाह वाह, गीत तमाम सुहिणो। ओ झंडो झूले झूले मुंहिंजे झूलण जो, झंडो झूले झूले मुंहिंजे झूलण जो, झंडो झूले झूले मुंहिंजे लालण जो, झंडो झूले झूले मुंहिंजे लालण जो, मुंहिंजे झूलण जो मुंहिंजे लालण जो, मुंहिंजे झूलण जो मुंहिंजे लालण जो, मुंहिंजे ढोलण जो मुंहिंजे साईं जो, झंडो झूले झूले मुंहिंजे झूलण जो, झूले झूले मुझे लालण जो। जय हो संदीप मनसुखानी के रेडियो सुधी ऐं जेठालाल पार्टी तरफा सैल्यूट आहे। नारियूं चढ़ी त चेट मेरी चोट तेरे लाल साईं, चढ़ी त चेट मेरी चोट तेरे लाल साईं, सायो साईं रचाइण जो, सायो साईं रचाइण जो, मुझे लालण जो मुझे झूलण जो, झंडो झूले झूले मुझे लालण जो, झंडो झूले झूले मुझे लालण जो, मुझे झूलण जो मुझे साईं जो, मुझे झूलण जो मुझे साईं जो, झंडो झूले झूले मुझे लालण जो, झंडो झूले झूले मुझे लालण। नारियों जय हो। थारू वडी अची थान मेरे लाल साईं, 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 सायो जोत जगाइण जो, सायो जोत जगाइण जो, जगाइण जो, जोत जगाइण जो, झंडो झूले झूले मुझे झूलण जो, झंडो झूले झूले मुझे लालण जो। अखा बिखयम पलांद मेरे लाल साईं, 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 सायो अखो पाइण जो, सायो अथम अखो पाइण जो, अखो पाइण जो, अखो पाइण जो, झूले झूले मुझे झूलण जो, झंडो झूले झूले मुझे झूलण जो। बचड़न ते कंदो बाज मुझो लाल साईं, 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 सायो पल्लव परायण जो, सायो पल्लव परायण जो, पल्लव परायण जो, पल्लव परायण जो, झंडो झूले झूले मुझे झूलण जो, झंडो झूले झूले मुझे झूलण जो, मुझे झूलण जो मुझे लालण जो, मुझे झूलण जो मुझे लालण जो, झंडो झूले झूले मुझे झूलण जो, झंडो झूले झूले मुझे लालण जो। कैप्टन संदीप मनसुखानी लाइ वरी ज़ोरदार तारीफ़ हलाईंदा जेके जेट एयरवेज में कैप्टन थी चुका आहिनि ऐं उन्हनि ही झंडो झूलायो झूलण जो यूरोप में बिल्कुलु एल्बस माउंट ते, त ज़ोरदार तारीफ़ हलाईंदा। ऐं असांजे इंडिया में माउंट एवरेस्ट
ज़ोरदार तारी हलाईंदा वदन वसन ये झूला झूलंदा रहन झूलण जा भगवान महर कंदो रहंदो झंडा झूलंदा रहन सब सिंधी खुश रहन आबाद रहन देश में ए विदेश में आयो लाल सभई चओ झूलेलाल।